अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में बलेकार आउं मारबीत हैं शामिल कयूं था हिन हेडलाइंस। इदारनि खिलाफ तसाइल जो केस इस्लामाबाद जी जुडिशियल मजिस्ट्रेट की अदालत पुलिस जे जिस्मानी रिमांड ॾियण वारी दरख़्वास्त रद्द कंदे शहबाज़ गिल खे जुडिशियल रिमांड ते जेल माणे छॾियो। ॿुधणी दौरान शहबाज़ गिल पारां जज ॾाढो कमीज़ मथे करे तशद्दुद जूं दाहूं कयूं ऐं जेल ते धक जा निशान ॾेखारिया। शहबाज़ गिल चयो त कोई साथ हाणे बदिरां ॿिए हंधि रखी बदतरीन तशद्दुद जो निशानो बणाए वियो। सॼी राति निंड करण नथी ॾिनी वञे। मूं ते तशद्दुद जी मेडिकल रिपोर्ट पर फर्ज़ी ठहिराई वई आहे। लोहारी नगर प्रोफेसर आहियां, पाक फौजी तोहीन जो सोची भी नथो सघां। केसी जांच ऑफिसर जो चवणु आहे त कांके टीवी जे प्रोग्राम जी CD वरिती आहे। शहबाज़ गिल जी ऑडियो मिस थी वई आहे। वफाकी सरकार पेट्रोल की कीमतन में 15 रुपये ताईं घटाई जो फैसलो करे छॾियो। ओगरा ज़रिए जो चवणु आहे त वफाकी सरकार माण्हुनि खे रिलीफ ॾियण लाइ लेवी न वठण जो फैसलो कयो आहे। लेवी न वठण जी सूरत में पेट्रोल की कीमतन में 12 खां 15 रुपये ताईं लात थी सघे थी। ओगरा इख्तियारनि समरी ते कमु शुरू करे छॾियो। समरी सुभाणे ताईं तयारु करे नाड़े वारी वज़ारत खे मोकिली वेंदी। वज़ीर आज़म 15 अगस्त ते तेल जी कीमतन में घटाई जो ऐलान कंदो। डॉलर की भेट में रुपयो ॾींहों ॾींहुं वधीक मुस्तकम थियण लॻो। अमेरिकी डॉलर 2 रुपया 38 पैसा सस्तो थियण बाद ओपन मार्केट में 213 रुपयनि जो थी वियो। बलूचिस्तान जे इलाइक़े लसबेला में कोयटा खां कराची वेंदड़ मुसाफ़िर कोच कल्टी थी पई। हादसे नतीजे में औरतुनि ऐं ॿारनि समेत 40 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ॾंदड़नि जी हालत गणती जोगी ॿुधाई पई वञे। पुलिस जो चवणु आहे त हादसो तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो आहे। नौ देरो लॻ साधू देरे में हथियारबंदनि जी होटल ते फायरिंग, हिकु ॼणो क़तल ऐं ॿियो ज़ख़्मी। हथियारबंदनि जे हमले में मुश्ताक पुट गाज़ी ख़ान गोली लॻण करे मौक़े ते ई दम ॾिनो। वारस जो चवणु आहे त मुश्ताक जी कुझु ॾींहं पाणी जे वारे तां मुख़ालिफ़नि सां रंधिश थी हुई।